जय झूलेलाल डॉक्टर साहब। अरे जय झूलेलाल अचो अचो वियो ॿुधायो छा तकलीफ़ आहे तव्हांखे? डॉक्टर साहब ॿुधियो आहे कोरोना जी वैक्सीन अची वई आहे। अरे हा कोरोना जी वैक्सीन अची वई आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त मूंखे काई तकलीफ़ कान्हे, बसि मां उहा ई लॻवाइण आई आहियां। अच्छा लॻंदी त हाणे कोन, हाणे तव्हांखे फॉर्म भरे करे रजिस्ट्रेशन करणी पवंदी है न। त तव्हां ही फॉर्म आहे, तव्हां ही फॉर्म भरे छॾियो ऐं फॉर्म भरियो त मां तव्हांखे रजिस्टर करे थो छॾियां पियो। ही त अंग्रेजीअ में आहे। हा त हिंदी में बि आहे, हिंदी वारो ॾियांव? न आई नो इंग्लिश अंग्रेजी आई नो, पर डॉक्टर साहब हे थोरो हीअं आंगुर में न धक लॻल आहे मूंखे, त लिखी कोन थी सघां। त हिकु कमु कयो, तव्हां लिखो, मां तव्हांखे सभु ॿुधायां थी, जेको बि तव्हां पुछंदव मां तव्हांखे ॿुधायां थी। ठीकु आहे मां तव्हांजो फॉर्म भरे थो छॾियां पियो, पोइ तव्हांखे अॻिले हफ़्ते तव्हांखे वैक्सीन बि लॻी वेंदी। हा महिरबानी। ॾाढी सुठी ॻाल्हि थी वेंदी। त बिल्कुलु मां तव्हांजो फॉर्म भरे थो छॾियांसि पियो। नालो ॿुधायो? लीला। मां कृष्ण। अचो त कृष्ण लीला कयूं। छा था चओ? अरे पूरो नालो ॿुधायो, फॉर्म चङी तरह भरणो पवंदो। अच्छा लिखोसि। हा लीला लोलू लीलानी। लीला लोलू, चङी तरह नालो ॿुधायो। डॉक्टर साहब ठीक सां, लीला लोलू लीलानी। लीला लोलू लीलाणी जी लिखोसि। लीला लोलू लीलाणी। मेल फीमेल? तव्हांखे छा थो लॻे? अरे फॉर्म में लिखियल आहे, भरणो पवंदो। लिखोसि न पोइ फीमेल। हा डॉक्टर मैरिड सिंगल? हाँ सिंगल ही आई आहियां, मूंसां गॾु कोई बि न आयो आहे। अरे मुंहिंजो पुछण जो मतिलबु कि तव्हां शादीशुदा आहियो या अञा ताईं कुंवारा आहियो? डॉक्टर साहब शादी कयल आहियां, लोलू मुंहिंजे घोट जो ई नालो आहे। लोलू जी घरवारी आहे। लिखोसि। हा उम्र? उम्र त डॉक्टर साहब 25 साल। लॻो नथा पिया, पक अथव? छा मां कूड़ ॻाल्हाईंदसि छा? उम्र बराबरि आहे न 25 साल। ॾिसो सही उम्र ॿुधायो। फॉर्म में चङी तरह भरणो पवंदो आहे, लिखणो पवंदो आहे, तव्हांखे आधार कार्ड बि ॾियणो पवंदो। अच्छा त लिखोसि 28 साल लिखोसि। अड़ी तव्हांखे मां चवां थो पियो, जेकॾहिं कोरोना जी चङी तरह तव्हांखे डोज़ जे उमिरि जे हिसाब सां डोज़ लॻंदो आहे, त मां तव्हांजी उमिरि सही लिखंदुमि तॾहिं तव्हांखे डोज़ सही मिलंदो न। अच्छा हा त पोइ तव्हां सही ॿुधायो। हा त पोइ लिखोसि 32 लिखोसि। ॾिसो मां लिखां थो हिन में 32, पर मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियां, जेकॾहिं डोज़ सही न लॻो त तव्हांजी किडनी बि फेल थी सघे पई। पोइ मूंखे न चइजो, डो असांखे न ॾिजो, भई गवर्नमेंट वैक्सीन बराबरि न ठाही आहे। डॉक्टर साहब त अॼु पूरो पोस्टमार्टम करे मोकिलींदो। सही ॿुधायो, जल्दी ॿुधायो त मां लिखां हिन में। फटाफट ॿुधायो, ॿिया बि माण्हू बीठा आहिनि फॉर्म भरण लाइ। हा लिखोसि।